अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ से गए आऊं वया हिरा अब्बासी। सब खां पहिरीं नज़र विझंदासीं हिन वक्त जी हेडलाइंस ते। मेलबर्न में पाकिस्तानी टीम 1992 जी तारीख़ न वर्जाए सघी। इंग्लैंड T20 वर्ल्ड कप जे फाइनल में क़ौमी टीम खे शिकस्त ॾेई आलमी चैंपियन बणिजी वियो। इंग्लैंड T20 वर्ल्ड कप जे फाइनल में क़ौमी टीम खे शिकस्त ॾेई आलमी चैंपियन बणिजी वियो। इंग्लैंड 138 रन्सनि जे ॾिनल टारगेट 5 विकेटनि जे नुक़सान ते 19 ओवर में पूरो करे वरितो। पाकिस्तान मुस्लिम लीग नून के अगवान ऐं नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार चयो आहे त गुज़िरियल 4 सालनि में पाकिस्तान सिंगापुर बदिरां श्रीलंका बणिजण जे वेझो अची रहियो आहे। असां रियासत खे बचाइण लाइ हुकूमत तब्दील करण जो फ़ैसिलो कयो। अवाम खे रिलीफ ॾियण जी कोशिश करे रहिया आहियूं। PTI अगवान शाह महमूद कुरैशी चयो आहे त अहम मुक़ररी वारे मामले ते पिंडी ऐं लंडन में विछोटियूं वधी रहियूं आहिनि। इहे विछोटियूं वधण ते असांखे ख़ुशी न पर ॻणती आहे। असद उमर जो चवणु आहे त हक़ीक़ी आज़ादीअ लाइ समूरो पाकिस्तान रस्तनि ते निकिरी रहियो आहे। अवाम इलेक्शन चाहे थो। मटियारी शुगर मिल्स कमत जो गुज़िरियल साल वारो अघु फ़ी मण 250 रुपया मुक़ररु करे कमत जी पीढ़ाई शुरू करे छॾी। आबादगारनि ऐं ज़मींदारनि कमत जो अघु न वधाइण ते सख़्त अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त हिन साल एॾी वॾी महांगाई बावजूदु कमत जो साॻियो अघु मिलणु ज़ुल्म आहे। ईंदड़ वक़्त में कमत जी पोखाई ते वॾो असरु पवंदो। सेवण शरीफ़ में मंझर ढंढ मां लगातार बोॾूं कीअं रोकजनि जे उनवान हेठि कॉन्फ्रेंस माहिरनि जो चवणु आहे त मंझर ढंढ जो एशिया जे वॾनि ढंढनि में शुमार थिए थो, पर अॼु ॾींहं ताईं अंग्रेज़नि जे दौर वारी डिज़ाइन ज़रिए ई ढंढ जो पाणी सिंधु दरिया में छोड़ थी रहियो आहे। जदीद तक़ाज़ाउनि खे नज़र में रखी मंछर में पाणीअ जी हिक हद मुक़ररु कई वञे ऐं उन जा दरवाज़ा वधाया वञनि। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।